बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान, मोज़िज़ महिमानो ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम। दोस्तो, अॼु मूंखे जंहिं मौज़ूअ ते लबकुशाई करण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे 14 अगस्त यौम आज़ादी। ऐं मां पंहिंजे तक़रीर जो आगाज़ हिन ख़ूबसूरत सिंधी शेर सां करणु चाहियां थो। ही धरती ही झंडो ही पाक सुञाणप आहे, ही धरती ही झंडो ही पाक सुञाणप आहे, पाकिस्तान सां मुहबत ई असांजी इबादत आहे। आज़ादी जो ॾींहुं आयो ख़ुशियुनि जा रंग खणी, आज़ादीअ जो ॾींहुं आयो ख़ुशियुनि जा रंग खणी, पाकिस्तान सलामत रहे हर दिलि इहा दुआ करे। दोस्तो, अगस्त जो ही महीनो जंहिंखे असां पाकिस्तानी आज़ादीअ जो महीनो करे मल्हाईंदा आहियूं, सो को आम ऐं मामूली महीनो नाहे। उहो फ़क़ति हिकु ॾींहं जो किसो नाहे, उहो फ़क़ति साओ ऐं अछो झंडो झूलाए सलाम ॾियण जो ॾींहुं नाहे। पर हीउ ॾींहुं एशिया खंड जे वॾे में वॾी तहरीक, जिदोजहद, काविशनि, जुस्तजूअ जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं हिंदुस्तान जहिड़े मुल्क खे शिकस्त ॾियण जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं बर्तानिया जहिड़े मुल्क खे मात ॾियण जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं 22 करोड़ पाकिस्तानियुनि जे जशन ऐं कामयाबी जो ॾींहुं आहे। अज़ीज़ साथियो, पाकिस्तान जे वजूद में अचण खां पहिरीं बर सग़ीर यानी नंढे खंड ते वॾियूं ताक़तूं हुकूमत करे रहियूं हुयूं। हिकु यूरोपी तालीम ऐं तरक़ी याफ़्ता अंग्रेज़, ॿिए तरफ़ मईशत ते क़ाबिज़ हिंदू हिंदुस्तान जे हुकूमत में भाङे भाईवार हुआ, जंहिं में मुस्लमाननि जी शमूलियत अटे में लूण बराबरि हुई। जन आज़ादी लाइ जंग लड़ी वरिता पंहिंजा हक़ विड़ी, जन आज़ादी लाइ जंग लड़ी वरिता पंहिंजा हक़ विड़ी, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, अहिड़े माहौल में अंग्रेज़नि ऐं हिंदुनि जी ॻठ जोड़ मुस्लमाननि लाइ नासूर बणियल हुई। सो हर मुहाज़ ते अकेला ऐं लावारिस बणियल हुआ। जॾहिं मुस्लमान बराबरी जी ॻाल्हि कंदा हुआ त मथनि पाबंदियुनि जा पहाड़ केराए परेशान कयो वेंदो हो। तॾहिं मुस्लमान अॻवाननि जी सियासी क़ुवत सुजाॻ थी पई ऐं हू कांग्रेस खे अलविदा करे मुस्लिम लीग जे प्लेटफॉर्म ते गॾु थिया ऐं क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु थी विया। ऐं हर तरफ़ पाकिस्तान ज़िंदाबाद, लेके रहेंगे पाकिस्तान जा नारा बुलंद थी विया ऐं आज़ादी जी तहरीक जा मतवाला मैदान ते निकिरी पिया। मोज़िज़ व्यूअर्स, पाकिस्तान जा परवाना सर सैयद अहमद ख़ान, अलामा इक़बाल, जिन्ना साहिब, GM सईद, लियाक़त अली ख़ान ऐं सूर्य बादशाह समेत इस्लामी शेर जॾहिं पाकिस्तान जा नारा बुलंद कंदा हुआ त हिंदुनि ऐं अंग्रेज़नि जूं फ़ौजूं फ़िकर में पइजी वेंदियूं हुयूं ऐं ॾिसंदे ॾिसंदे आज़ादी जी तहरीक ॾखण एशिया जी वॾी में वॾी तहरीक तौरु साम्हूं आई। जंहिं 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते दुनिया जी ताक़तनि खे मात ॾेई पाकिस्तान जो बुनियादु विधो ऐं कश्मीर खां कराची ताईं मुस्लमान लाइ हिकु अलॻि मुल्क आज़ादु कराए दुनिया जे नक्शे ते निर्वार कयो। मुंहिंजा वतन प्यारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन, जी संदा जियारा वतन, जिंद जान तो तां घोरे छॾियां, मुंहिंजा वतन प्यारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन, जी संदा जियारा वतन। मोज़िज़ व्यूअर्स, पाकिस्तान जी आज़ादीअ जी तहरीक ऐं जिदोजहद खे नफ़रत जे निगाह सां ॾिसंदड़नि जा ख़्याल हुआ पाकिस्तान नाजाइज़ ॿार जीअं आहे जेको वक़्त खां अॻे ख़ुदि ब ख़ुदि टुटी ऐं टुकरा थी वेंदो। गांधी जहिड़े सीनियर सियासतदान चयो त पाकिस्तान खे हिंदुस्तान मां हिजत कंदड़ मिसकीन, ग़रीब, यतीम ऐं लोफर क़ौमूं तबाह करे छॾींदियूं, मगर दुनिया ॾिठो त पाकिस्तान अॼु बि दुनिया जे नक्शे ते क़ाइमु ऐं दाइमु आहे। अज़ीज़ साथियो, पाकिस्तान हिन वक़्तु दुनिया में पहिरियों नंबर अस्करी क़ुवत हासिलु कई आहे ऐं पाकिस्तानी फ़ौज अॻियां राफ़ेल, रॉकेट, मीज़ाइल ऐं मोतमार हथियार बि बेवस बणियल आहिनि। अमरीका, रूस, जापान, इसराइल ऐं चाइना जहिड़ा तरक़ी याफ़्ता मुल्क बि पाकिस्तान जी तरक़ी जा तराना ॻाए रहिया आहिनि। मोज़िज़ व्यूअर्स, तंहिं करे असां चऊं था त आज़ादी जो ॾींहुं को आम ॾींहुं नाहे, पर हिकु अज़ीम क़ौम जी अज़ीम क़ुर्बानीनि ऐं जिदोजहद जो ॾींहुं आहे। ऐं अॼु असां पंहिंजे क़ौमी हीरोनि खे सलाम पेश करियूं था
ऐं वचन करियूं था त पाकिस्तान जे वजूद ते मुखालफ़नि खे कॾहिं बि को वार करणु न ॾींदासीं ऐं संदसि इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। मोज़िज़ व्यूअर्स, मां पंहिंजे तक़रीर जो इख़्तिताम अलामा इक़बाल जे हिन शाइरी सां कंदुसि। खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है।